अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां शाहिद खोसो ऐं अवां ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल। अॼु जी बहितरीन अपडेट में तव्हां सभिनी प्री प्यारनि खे, दिलि वारनि खे, सिंधी भाउरनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप सीरियल पंहिंजा वेरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त धमाकेदार थियण वारा आहिनि। दोस्तों जीअं तव्हां ॾिठो, पंहिंजा वे ड्रामे में हाणे अकबर ख़ान नई एंट्री कराई आहे कमाल ऐं जमाल जी। छा इहे कमाल ऐं जमाल चाकर ख़ान खे टक्कर ॾेई सघंदा हेॾी वॾी ताक़त खे या न? दोस्तों इहे जेका आहिनि वक़्ती तौरु चाकर ख़ान खे थोरो घणो टक्कर ॾेई सघनि था। बाद में जेको कमाल जमाल खे बि सटको कुटको पवंदो चाकर ख़ान जे ॻोठां। ऐं होॾां जेको आहे कोमल जेका आहे न, चाकर ख़ान खे मजबूर कंदी अकबर ख़ान जे अॻियां झुकण जे लाइ। जी हाँ दोस्तों, कोमल इहा ई ॻाल्हि कंदी जेको आहे तूं जहिड़ो न कर, जेको निकाह थियणो आहे मुंहिंजा पीउ माउ बि उन में राज़ी हुजनि ऐं तूं अकबर ख़ान ऐं उन खे घुराए निकाह में, उन खे राज़ी कर, कहिड़े बि तरीक़े सां जहिड़ो न कर। जंहिंमें अचण वारे किस्तनि में चाकर ख़ान जेको आहे मजबूर थी पवंदो इश्क में, मोहबत में, माशूक जे अॻियां आशिक़ मजबूर थी पवंदो नेठि। पोइ कोमल जी ॻाल्हि मञी करे पोइ चाकर ख़ान अकबर ख़ान जे अॻियां झुकंदो। वक़्ती तौरु जेको आहे हाली ॿई ज़िद में आहिनि ऐं ज़िद जेका ज़िद हूंदी आहे, ज़िद इंसान खे नुक़सानु ॾींदी आहे। अहिड़े हिसाब सां अचण वारे एपिसोड में इहे सीन तव्हांखे बार बार ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते नंढिड़ो वीडियो रखंदा आहियूं जीअं तव्हां बि तकड़ि ॿुधी वठो ऐं वॾो वीडियो सही न हूंदो आहे। मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में। वीडियो खे लाइक, चैनल खे सब्सक्राइब, शेयर ज़रूरु कंदा, फेसबुक ते बि वीडियो शेयर कंदा। मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।